बिटशा में ख़बर ॾींदा हलो त सिंध जे मशहूर नौजवान मल पहलवान गुलाम हुसैन पठान जो चवण आहे त खानदानी मल पहलवान आहियां ऐं मुंहिंजे लाइ इहो एज़ाज़ आहे त सिंध जी सकाफ़ती रांदि मलाकड़े जो हिसो आहियां ऐं हाणे पहलवान नाले सां पंहिंजे कारोबार जो आगाज़ बि करे रहियो आहियां। पंहिंजे पहलवान रेस्टोरेंट जे इफ्तिताह दौरान मल पहलवान गुलाम हुसैन पठान जो वधीक चवण हो त मलाकड़े सां मोहबत ऐं चाह आहे। सिंध जी सकाफ़ती रांदि खे हथी वठाइण लाइ हुकूमत खे पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे ऐं मल पहलवाननि जी सार लही इन्हनि जी मालिकी कई वञे। हिन चयो त हाला शहजादपुर रोड ते सिंध जे मल पहलवाननि जे नाले सां होटल जो आगाज़ कयो आहे। हाणे पंहिंजो घणो टाइम कारोबार खे ॾियणु चाहियां थो। इफ्तिताह तकरीब में पाकिस्तान जे मशहूर टिकटॉकर्स समेत सियासी समाजी धुरनि असद काका देशी नज़ीर मज़ारी मौलाई हबीब सुमरो खान जान शेख नोमी जान शमशीर खान फिदा हुसैन पठान इंटरनेशनल ह्यूमन राइट्स मूवमेंट जे चेयरमैन राना गुलाम नबी राजपूत सिंध सहाफ़ी संगत जे मरकज़ी चेयरमैन नूर सिंधी इमरान हसन निसार लिगारी ऐं ॿियनि वॾे तइदाद में शिरकत कई। उन मौके ते इफ्तिताह करे दुआ बाद लंगर बि तक़सीम कयो वियो। अस्सलाम वालेकुम, दिस इज फरजाना बाहर। सूमरा वॉलपेपर दुकान कासमाबाद में खुली वियो आहे। ओहो ज़बरदस्त। अॼुकल्ह त हर माण्हू ई चाहे थो त असां पंहिंजे घर जूं दीवारियूं तमामु ख़ूबसूरत बणायूं। इन करे ई कासमाबाद में सूमरा वॉलपेपर दुकान खुली वियो आहे। त तव्हांखे अगरि राब्तो करणो आहे त रांझन अली सां राब्तो करे तव्हां पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाए सघो था। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।